झंडे मरीज राजपारी शाख जे आबादगारनि पाणी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। आबादगारनि दिलबर अली ॾिनो मीरजत ऐं ॿियनि जी अॻवाणी में धरणो हणी ट्रैफ़िक मुअतल करे छॾी। आबादगारनि जो चवणो त मुसलसिल पाणी खोट खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अमलदार पाणी विकिरो करे रहिया आहिनि। हुननि चयो त रिश्वत न ॾियण तां राजपारी शाख जी पुछड़ी जो पाणी बंदि कयो वियो आहे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त झंडे मरीज राजपारी शाख जे आबादगारनि पाणी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। आबादगारनि दिलबर अली ॾिनो मिर्जत ऐं ॿियनि जी अॻवाणी में धरणो हणी ट्रैफ़िक मुअतल करे छॾी। आबादगारनि जो चवणो त मुसलसिल पाणी खोट खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अमलदार पाणी विकिरो करे रहिया आहिनि। हुननि चयो त रिश्वत न ॾियण तां राजपारी शाख खे जी पुछड़ी जो पाणी बंदि कयो वियो आहे। झंडे मरी जे राजपारी शाख जे आबादगारनि पाणी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। आबादगारनि दिलबर अली ॾिनो मिर्जत ऐं ॿियनि जी अॻवाणी में धरणो हणी रोड ट्रैफ़िक मुअतल करे छॾी। आबादगारनि जो चवणो त मुसलसिल पाणी खोट खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अमलदारनि पाणी विकिरो करे रहिया आहिनि। हुननि चयो त रिश्वत न ॾियण तां राजपारी शाख जी पुछड़ी जो पाणी बंदि कयो वियो आहे।